इबादत मां अल्लाह जो हक़ थो मुंहिंजी इबादत करे मुंहिंजी इबादत खां पोइ वबिल वालिदैन एहसाना अबे अम्मा ते एहसान मुंहिंजा सोना हाणे त पी मां वेचारा रत जा गोड़ा थारो तहां जी औलाद फरमा बरदार हूंदी मां खे उम्मीद आहे तहां में मां तो चवंदो आहियां पंहिंजे वाइदे त पीउ मां जे नाफरमान खे या नक कोने या कंध कोट में पानी कोने गटर सुकी विया फरमातो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून जागो था थका ता भी आयो ये हा करे विजो तो पूछा थे कुरान फरमातो ओ ईमान वारो कहीं के सदे तो बा कहीं के वरी भी जाते कुरान फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून कुरान फरमातो ईमान वारो डिजो माला खां जी डिजण जो हक़ अथव न मरो मगर मुसलमान थी मरो छा थी मरो मुसलमान थी मारो एक आयत भी फरमातो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू कहीं के सजी गालायो यार डाढिया चो काडे पिणे वठी जोस ना मुखे विहारे पण वरी लाल सा कचहरी करण विया वठी विहारे थाने घोटो दी वठी जस पिणे के वठी आए बुधो ओ ईमान वारो कहीं के तो सडे कु अनफुसकुम व अहलीकुम नारा ईमान वारो पाण भी बाय खां बचो पंहिंजे आला आल खे बाय खां बचायो आहे न कुरान टी जाते पढ़ा न्या हा कयो तो ठीक न त बोल कयो ॻाल्हायो कुछ यार फरमातो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान ओ ईमान वारो जुआ शराब ऐं ढारा पीना सब शैतानी कम अथव कुरान ओरे छाजे पाण भी बाय खां बचो पांजी आला आला के बाय खां हेरे कुरान फरमातो ईमान वारो जुआ शराब ढाराई पीना सब शैतानी कम अथव होरे कुरान फरमातो खौफ जो मां अल्लाह जो डिजो मां खां जे डिजण जो हक अथाओ न मरो मगर मुसलमान थी मारो क्या थी मारो मुसलमान साईं मुसलमान छाके चइबो आ फरमाए जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान महफूज़ हुजे जंहिंजे हथ ने ज़बान मां ॿियो मुसलमान पंहिंजी जाइ ते असां तव्हां मो पाड़ो खुश आहे हां बा पाड़ो पंहिंजी जाइ ते अच्छी दाढ़ी वारो अबो अच्छे मथे वारी अम्मा नौजवान पुट जे शरारत खां खाली आहे मुसलमान डाइण भी सत घर टारींदी आ असां तव्हां डाइण खां भी चढ़ी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी जंहिंजो हजरत अबू हुरैरा नालो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आयो साईं मुंहिंजी अम्मा जे लाइ दुआ घुरो मुंहिंजी अम्मा खे मुसलमान थे छा जे मुंहिंजी अम्मा जे लाइ दुआ घुरो साईं मुंहिंजी अम्मा काफिरानी आहे अबू हुरैरा हेड़ा हालत जा जैसे अम्मा मुखे सीने ते चढ़ी मुक्का भी हयूं धक भी हयई गिरेबान भी फाड़ई मुखे चई त अबू हुरैरा काडे वई चौमा सामा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में वियो
साईं अम्मा के कावड़ जे आई सीने ते चढ़ी मुक्का भी हैं धक भी हैं गिरेबान फाड़े साईं मां हाणे तव्हां ॾे आयो आहियां साईं दुआ घुरो मुंहिंजी अम्मा मुसलमान थे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू हुरैरा जी साईं अम्मा के कुछ चयो ही त न कावड़ में अम्मा तो के धक्का है मुक्का है अबू हुरैरा अम्मा के कुछ चयो ही त न मता कावड़ में अची अम्मा के कुछ चई भी थी फरमाया तो अबू हुरैरा साईं मां अम्मा के उफ भी न चयो कुछ भी न चयो पो नबी से फरमाया अबू हुरैरा जी अम्मा के कुछ चवे हाँ तो मां मोहम्मद दुआ न घुराए जे न चयो थी तो मां मोहम्मद दुआ थो घया अजीज मुसलमान भाइराओ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू हुरैरा जे लाए हथ मुबारक मथे खया हजरत अबू हुरैरा फरमातो नबी से हथ मुबारक जे मथे खया हजरत अबू हुरैरा घर भगो काडे वयो अम्मा दे घर भगो रस्ते में मिले मानू रस्ते में मानू मिला मारे ख्याल खैर ताए अबू हुरैरा काडे थो वने जे मोके तकलीफ न दो मुझो टाइम खराब न कर छो मुझे अम्मा जे लाए मुझे मोहम्मद रसूलुल्लाह हिदायत जी दुआ घुरिया पो फायदो छो थो वने जे सा मां थो अगे अम्मा वट पहुंचा कि न मुझे मोहम्मद रसूलुल्लाह जी दुआ आगे थी अर्श ते पहुंचे हजरत अबू हुरैरा फरमा तो जी जो मां घर पहुंचो अब तवज्जो है ये दर खड़काई अंदरों आवाज आयो केर चवण लगो अम्मा मां सागो बच्चो अबू हुरैरा तो जो मोटी आयो खैर ताए अबू हुरैरा की आयो अम्मा जे सामो अबू हुरैरा चवण लगो अम्मा जी बचाओ अम्मा जे हथन में ताकत थी तवरी बीमार खाइण जे लाए आयो छा चीज अम्मा जे हथन में ताकत थी तो वरी बीमार खाइण जे लाए आयो हजरत अबू हुरैरा फरमातो अम्मा जे गालाइण वारो लहजो प्यार है मोहब्बत वारो नजर आयो मां दिल में फैसलो कयो अबू हुरैरा तू अम्मा वट पो तो मुझे मोहम्मद अरबी जी दुआ के अर्श ते पहुंची वई आ खुदा जो नालो थो पीमा जाना फरमाना पीमा सा न फिटायो पीमा भी फिटाण जणी जाए नबी से फरमायो चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्बे के धक न है छड़ो ये हाथ मथे करे ची ये जो हणाई क़यामत दी बहा न हुंदस खुदा टुंडो करे उथारी अब्बे के धक न है पर कावड़ मां कड़ियों अखियों करे अब्बे ने हारे क़यामत वारे दी खुदा अखियों खसे अंधो करे उथारी खुदा जो नालो थो पीमा जाना फरमाना अरे जे जो पीमा दुनिया छडे वे आइन उनन का पुछो अबे अम्मा जो हाल तडे कदर पौंदी अबे अम्मा जो ओ जरे अबे अम्मा जी खट खाली नजर ईंदे पी दुनिया छडे वे अबू कहीं के चवंदो अम्मा दुनिया छडे वे अम्मा कहीं के चवंदी घरवारी जी नजर मुर्स जे खीसे में हुंदी आ कुछ आंदई अलाई ना आंदई भले कुछ भी ना हो जे मजदूरी ता मोटंदो या न पुछंदस मानी खादाई न खादाई काथो अचे तो काथो मोटियो पुछंदस हे शय आंदई हे शय आंदई हे शय आंदई हेतरा पैसा है न जा हेतरा पैसा है न जा हेतरा पैसा न जा जल्दी कर दे दुकानदार सौदो ही कोन थोड़े घरवारी की नजर मुर्स जे खीसे में होंदी आ कदकोट जा मुसलमान हो अम्मा जी नजर बच्चे जे पेट में होंदी आ मानी खाधे अलाए ना पानी पीते अलाए ना जेको लोहा कोटे लोहा रुत के केड़ो कदर सोन जो
जॾहिं ये पोड़न अखि बूटियाई दुआ जा दर बंद थियई पो तारा खुलंदई त अबू अम्मा त का वॾी गनीमत थी। आखिरी ॻाल्हि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जे मैदान में था अचन वॾी दिसार बदियूं था अचन जीअं जो ईदगाह जे मैदान में आया जीअं जो पोता सब बार ईदगाह जे मैदान में खेडन था एकड़ो एड़ो बार ओ जे मथे ते टोपी कोने मथे ते टोपी कोने पेरन में जुती कोने फटल कपड़ा पातियूं बीठो सब बार ईदगाह जे मैदान में खेडन था पर वो अखिन में पानी थो वेठो हारे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछा था करण पुट खैर दाहे सब बार आज ईदगाह जे मैदान में खेडन था तू छो थो रोए रोई करे जे तो मोना साईं अम्मा इनन के गुस्ल कराए भला कपड़ा पाराए मानी खराए अब्बे जे हवाले कयाओ अब्बो इन के खर्चू देई करे कुल्ले ते खणी ईदगाह जे मैदान में वठी आयो मोजा साईं मुखे अम्मा कोने गुस्ल केर कराए मोजा साईं मुखे गुस अम्मा कोने कपड़ा केर पाराए साईं मुखे अम्मा कोने सुरमो केर पाराए मोजा साईं मुखे अम्मा कोने खुशबू केर लगाए साईं मुखे अम्मा कोने मुखे मानी केर खराए हनेड़ो बार मासूम पे चवे मोजा साईं अब्बो कोने त खर्ची केर दे अब्बो कोने कपड़ा केर वठी दे मोजा साईं अब्बो कोने टोपी केर वठी ने मोजा साईं मुखे अब्बो कोने चप्पल केर वठी ने साईं जे ईदगाह जे मैदान में अज खेडन था इनन के अब्बो भी आहे इनन के अम्मा भी आहे मोजा साईं मुखे अब्बो भी कोने मुखे अम्मा भी कोने जालिम अच कावड़ में अची करे थुक तुझी कुर्सी खे थुक तुझे पैसे खे भीमा खे नाराज कयो भीमा जा पिटल खुदा जो कसम ऋण में रुलंदा ॾिठा जेके पी मां दुआ कई आ न हवाई जहाजन ते उड़ंदा ॾिठा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान सा पुत्र तुझो अब्बो कोने तुझो अब्बो मां मुहम्मदुर रसूलुल्लाह तवज्जो है पुत्र तुझी अम्मा कोने तुझी अम्मा मुझो अज़वाजे मुताहरा आयशा तुझी अम्मा है आयशा जला कुरान तो फरमाया अल खबीसातु लिल खबीसीना वल खबीसूना लिल खबीसात वत्तय्यबातु लित तय्यबीना वत्तय्यबूना लित तय्यबात कुरान फरमातो पलीत औरतों पलीत मर्दन जे लाओ पलीत मर्द पलीत औरतों जे लाओ मोहम्मद मा कुरान में तो चवे जी तू पाका तुझी आयशा भी पाक थई चाचे जे तू पाका तुझी आयशा भी मोमिनन जी अम्मा पुत्र मुझी आयशा तुझी अम्मा है फरमाए जी जो आयो जी जो पोता वठी आया यतीम के घर पण फरमाया मोमिनन जी अम्मा जे जी मोजा साईं फरमाए जल्दी कर इन यतीम जे जिस्म से पानी हारियो मां मोहम्मद यतीम जे जिस्म से महटिया जंहिंजो अब्बो कोने जंहिंजी अम्मा कोने नमाज़ूं भी वडियूं तस्बीहूं भी वडियूं खैर खैरातां भी वडियूं पर कॾहिं पाड़े वारे कंहिं यतीम ते नज़र कई आ असां तव्हां ईद जे ॾींहं ते त कपड़ा पातई अलाए न 100 रुपयो खर्ची अथस अलाए न हिन जो पी दुनिया छॾे वियो आहे हिन जी अम्मा कोन्हे यतीम जी नज़र गेट में आहे को मुझो सार लहण वारो पंहिंजे बच्चन के भला कपड़ा वठी ॾींदा हूं पंहिंजे बच्चन के खर्चूं ॾींदा हूं पंहिंजे बच्चन के त खर्चूं ॾेई करे कुलन ते खणी मानियूं खाराए ईदगाह जे मैदान में वठी वेंदा हूं पर कॾहिं ईअं सोचियो आ त यतीम मानी खाधी अलाए न प्लेट मानीअ जी इन यतीम जे घर पहुचाए दीन छड़ो ॾाढ़ी पटके खे चइबो आहे छा
फरमाए जल्दी क्यों ना यतीम के पानी हारियो मां मोहम्मद यतीम जे जिस्म के महत्या गुस्ल थी वियो पाण फरमाइंदा आयशा जी मुझा साईं आयशा जल्दी क्यों ना के कपड़ा पारायो साईं कपड़ा त कोनन ईद जो ॾींहुं आ बाज़ारियूं बंद साईं दुकान भी बंद पिया आहिनि साईं रखियल कपड़ा भी कोनन यतीम के छा पारायो ॿुधो मुसलमानो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा पुत्र फरमाइंदा ओ मोमिनन जी अम्मा जी साईं इमाम मोहम्मद जी नमाज वारी चादर खे बा धक हिकड़े सा यतीम जी कमीज बनाए बे सा यतीम जी गोड बनाए साईं थाने यतीम की गोड भी बन जी वई घर में कमीज भी बन जी वई फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा जे जी मोजा साईं आयशा जल्दी कर इन यतीम जे जिस्म के खुशबू लगाओ जिस ताईं इन यतीम जे चेहरे ते मुरकर नहीं दी मोहम्मद उम्मत के ईद न पढ़ाइंदो गुस्ल भी थी वियो सब शे थी वई यतीम के कुल्लन ते खणी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह जे मैदान में वठी आया जेके बार खेडन पिया उनन का रड़ियों निकरी वयूं चन पिया काश असा जो भी अब्बो अम्मा मोल होजे हा अज मोहम्मद करीम जे कुल्हन जी सवारी नसीब थी तोखे केड़ो कदर पी मां जो नबी से फरमाए अल्लाह ता के रिज़्क़ दे तो एक मासूम जे के कमजोर ता जे घरन में इनन जे करे बे अच्छी दाढ़ी वाला जे के ता जा वालदेन झूर कुराड़ा बिस्तरन ते बैठा ने टेक ॾिनो खुदा ता के इनन जे करे रिज़्क़ दे असा बिनी मो कके असा बिनी मो तंगी मासूमन मो भी तंगी और अच्छी दाढ़ी वालन मो भी छा तो फरमाए कुरान फरमा तो कुरान वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख्फिज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा पीमा जला दुआऊं गुरु नमाज पढ़ो पर नमाज में दुआ भी घुरंदा हो ना रब्बना ग़फ़िरली वले वालिदैया उन्हें कदर पुछो पीमा जो जंहिंजो अबो दुनिया छॾे वियो आ जंहिंजी अम्मा दुनिया छॾे वई आ जंहिंजो अबो कोने जंहिंजी अम्मा कोने उन्हनि खां कदर पुछो त पीमा केडी हैसियत आ भले आलिमा दुनिया इज्जत करे सी आलिमा के अबे अम्मा जी इज्जत करनी आ हाफिजा दुनिया इज्जत करे सी हाफिजा के अबे अम्मा जी इज्जत करनी आ भले केतरी भी डिग्री ते छो ना साहब बनजी वने सरदार थे हाफिजर थे मुल्क जो बादशाह बनजी वने सदी दुनिया इज्जत करे सी उन बादशाह के भी पंजे अबे अम्मा जी इज्जत करनी आ छो अल जन्नत ताता अक़दामिल उम्महात फरमाए अम्मा जे कदमन में जन्नत अज त पी मां सा गालहण ला भी नौजवान पुट तैयार कोने एकड़े मुखे चयो जे मां मुझो अबो मुसा गालाए न सद मां जो छो भला तू का एडी भला है छा जैसे मुजी तबीयत चढ़ा का ब्लड प्रेशर जो मरीज हां तो भव खो मुझो अबो भी मुसा न गालाइंदो आ पी भी न गालाइंदो आ अम्मा भी न गालाइंदी आ मां चो या नक कोने या मुल्क में पानी कोने जे नक थी त पो लूसण जो थी सुबह जो वढे तो शाम जो ओड़ो शाम जो वढे तो सुबह जो ओड़ो अरे ये नाल नखरा पी मां जे सामो ज़ाहिर था कयो और होडे त गालायो त 1.5 फुट जो सैंडल हाने भला भला निकता है वणो बाजार ॾिसो त डंभो अची वने से ज़हन ते छा तो चवे कुरान बुधो फरमा तो कुरान फला तकुल लहुमा
वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। कुरान जो तो पी मां के राड़ तो पानी जाते झिणक भी नहीं पी मां जे सामो मता करें आखिर जी साहब थी करे वञो न पी मां जे दरवाजे खां टपो पी मां जे सामो नौकर ऐं गुलाम जियां कंध हेठ करे जे नौकर पंहिंजे आका जे सामो बीहंदो आहे ठुकी करे बीहो रब थो चवे पी मां जी ख़िदमत कर मक़ाम ते। अल्लाह जो नालो थो पी मां जी ख़िदमत कयो अल्लाह जो नालो थो। नौजवानो चाहियो था दुनिया में इज्जत मिले चाहियो था दुनिया में मकाम मिले चाहियो था दुनिया में मर्तबो मिले तो पी मां जी ख़िदमत वक़ज़ा रब्बुका कुरान फरमातो इबादत कयो पंहिंजे अल्लाह जी इबादत अल्लाह जो हक़ थवाओ वबिल वालिदैन इहसाना अल्लाह जी इबादत खां पोइ तव्हां ते हक़ आदत तव्हां जे अबे अम्मा जो आओ पर वक़ज़ा रब्बुका कुरान फरमातो फ़ैसलो कयो तुंहिंजे रब अल्लाह ताबुदो इबादत मां अल्लाह जो हक़ थव कीअं अरे मुसलमान अछूं ॾाढियूं थी वियूं कॾहिं कंडन जा सजदा कॾहिं झंडन जा सजदा कॾहिं कब्रुन जा सजदा फरमातो कुरान हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम हिक दफ़े वेठो आ पखियुनि जी हाज़ुरी थो वेठो भरे फरमातो कुरान अल्लाह अरल हुदहुदा अम कान मिनल गाइबीन कुरान फरमातो ला अज़बन्नहु अज़ाबन शदीदा औ ला अज़बहन्नहु औ ला यातियन्नी बिसुल्तान मुबीन। कुरान फरमातो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पखियुनि जी हिक दफ़े हाज़ुरी वेठो भरे सब पखी हाज़िर थिया पर ॾखण पखी न आयो हुदहुद पखी न आयो फरमातो कुरान ला अरल हुदहुदा छा थियो आहे मूंखे जे मां नथो ॾिसां हुदहुद खे अम कान मिनल गाइबीन काॾे गायब थी वियो आहे फरमातो कुरान लौ अज़बन्नहु अज़ाबन शदीदा औ ला अज़बहन्नहु औ ला यातियन्नी बिसुल्तान मुबीन। कुरान फरमातो सुलेमान अलैहिस्सलाम को चवे अचे त पर पटी दो मांस कोई छड़ी दो मांस या सख्त सजा दी दो मांस फरमातो कुरान फमकस गैर बैदन थोड़ी देर गुजरी हुदहुद अची वियो ॾखण पखी अची वियो नबी पुछा पियो करे काॾे वए पखी पियो चवे फकाला हत बिमा लम तो हित बेही उतो थो अचां जाथे तू न पहुतो हेॾां सिज थो वञे हेॾो मूंखे एहसास वरी ॿियनि जो थो थिए हे बि क़ुरानी आहे जे वाइदो कराइणो हुई त मूंखे अॻ में विहारे हा अधु कलाक कोन्हे वीचारनि खे वञणो आहे तूं सभु ख़रीद पियो थनि छा ॿुधो क़ुरान हेॾे आख़िरी ॻाल्हि थो कयां इंशाअल्लाह फमकस गैर बैदिन देरो खजी वेंदो आहे पोड़ी अची पिड़ बुहारी अब देरो खजी वेंदो पोड़ी ॻाल्हायो नथा आयो हारी ख़बर त अथव अब देरो खजी वेंदो पोड़ी अची पिड़ बुहारी दी न पलाल कुटो हर शे परे करे हेठियों पिड़ बुहारी दी सॼो जलसो सुबुह खां वठी मां बि आयो आहियां हिन ॾाकण ते ई 100 चक्कर ॾेरा भॼाए भॼाए जंगन मां पाणी सुकायो वरी हाणे चयो न छॾी तो मां वाइस हाणे मुखां तो बुहारो आहे पिड़ न त विच बटाई हुई देरे जी उते आ करे हा न यूं के विच में दे आत्मा ऑपरेशन भली कया छातो फरमाए कुरान बुधो कुरान फमकस गैर बैदिन थोड़ी देर गुजरी हुदहुद अची वियो ॾखण नबी पुछा तो करे काॾे वए कुरान तो फरमाए तो फकाला अहद बिमा लम तुहित बिही
कुरान फरमातो पखी पे चवे मां उतो तो अचा जाथे तू न पोतो आ काथो तो अचे कुरान फरमातो पखी पे चवे वजे तो कमेनो सबाए बिन पई यकीन जे मां सबा जे मुल्क को खबर खयो इंदो आ सही केड़ी खबर आ फरमातो कुरान वजब तो मुरादन तमले को हम व उतियत मिन कुल शै वला अर्शुन अज़ीम सुलेमान अलैहिस्सलाम उतो तो अचा जाथे तू न पोतो आ काथो तो अचे जे सबा जे मुल्क को खबर खयो इंदो आ पर खबर केड़ी आ जे वजब तो मुरादन तमले को हम व उतियत मिन कुल शै वला अर्शुन अज़ीम एकड़ी औरत आ जेका मुल्क जी सरबराह जंजो वडो आलीशान तख्त आ ओ वजतहा व कौमा यस्जुदून लिशम्स सैकड़ी औरत ओ जेका मुल्क जी सरबराह जंजो वडो आलीशान तख्त आ पखी पे चवे रखण पखी पे चवे साईं उहा औरत पांजी कौम के सिज जी पूजा पई कराए वजा कुरान तो फरमाए यस्जुदून लिशम्स सिज जा सजदा पई कराए मिन दूनिल्लाह ओ सुलेमान अलैहिस्सलाम पखी पे चवे सजदो त अल्लाह जो हक पखी छाजो त सजदो गालायो ही न था चई त कब्र के भी सजदो कबो आ कंडे के झंडे के न छातो चवे कुरान इबादत कंजो हक आ गालायो यार केरा सतवां जो खालिक या अय्युहन नास ओ बुदू रब्बकुम कुरान फरमातो इबादत कयो पंहिंजे पालनहार जी जंहिं तव्हां खे ठाहियो आ उन जी इबादत कयो कहीं ठाहियो अथव कुरान छा जो इबादत उन जी कयो जंहिं तव्हां खे कहीं ठाहियो आ छामो ठाई फरमातो कुरान सुम्मा खलकना नुतफता अलकतन फखलकनल अलकता मुज़गतन फखलकनल मुज़गता इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशानाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन जागो था दुआ करो यखरुजु मिन बैनि सुल्बि व तराइब कुरान में फरमातो टिपड़ी दर पानी माठायो थमाओ जगह के लगे पलीत कपड़े के लगे पलीत दिसन में अजे त नफरत है बदबू पई अचे पर ठाण जी जाय फरमातो कुरान हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला मानी कोन खाता समझियो जोरी सुभान अल्लाह करे ठाण जी जाय अमर जो रहमा रत जो देखो गोश्त जो लोथड़ो 360 संधा वरी सब ठाए फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन कुरान में फरमातो भली मथो चमड़े जी चादर भी मां चाढ़ी माओ अलम नजअल लहु ऐनैन अखियों मां दिनियो माओ वलसान व शफतैन ज़बान कन पर भी मां दिना थमाओ अखियों मां दिनियो माओ कन मां दिना माव ज़बान मां दिनी माव पैर भी मां दिना माव अखियों दे अंधो न कयो माव कन दे बोड़ो न कयो माव ज़बान दे गूंगो न कयो माव बाहां दे टुंडो न कयो माव पैर दे मंडो न कयो माव कुरान दे जाहिल न कयो माव मोहम्मद रसूलुल्लाह दे नंढड़को न कयो माव नक दे बेनको न कयो माव यो नक मां अल्लाह जे दर ते गसायो जंहिंजो खाइजे उन जो गाइजे जंहिंजो खाइजे पुट केर ॾींदो आहे हा बा ज़ाला केर ॾींदो आहे फरमातो कुरान सुभान अल्लज़ी
खलकल अज़वाज कुल्लहा। कुरान फरमातो पाक व आज़ाद जै हर शय खे जोड़ो जोड़ो करे बनायो, हर शय खे जोड़ो जोड़ो कराए बनायो। पखन में भी जोड़ा, चीतन में भी जोड़ा, जानवरन में भी जोड़ा, वणन में भी जोड़ा। फरमाता सब जोड़े सचांदाओ कुल हुवल्लाहु अहद मा अल्लाहु अकेलो अल्लाहु समद मा बेनियाज़ा कंहिंजी कान कोन्हेस। लम यलिद व लम यूलद न कंहिंखां ॼायो आहे न कंहिंखे ॼणियो अथसि। कीअं ओड़े क़ुरान छा थो फरमाए अल्लाहु समद बेनियाज़ा कंहिंजी कान कोन्हेस, नबियनि जी कान भी कोन्हे। छो मुर्स नबी घरवारियूं बाहि में, मुर्स काफर घरवारी जन्नत में। फरमातो कुरान ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना कफरू मुरातन व मुरात लूत कानता तहता बुतैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अन्हुमा मिन अल्लाहि शैया वकील दुखुलन नार मा दाखिलीन। कुरान फरमातो हिकड़ी नूह अलैहिस्सलाम जी घरवारी आ, लूत अलैहिस्सलाम जी घरवारी आ। नबियन जे निकाह में नबी पंहिंजे घरवारन खे अज़ाब खां बचाए त न सघिया। हे कुरान तो चए अज़ाब हल्को कराए भी न सघिया। हुकुम तो थिए हलो बाहि में, मुर्स नबी घरवारियूं बाहि में, मुर्स काफर घरवारी जन्नत में। फरमातो कुरान वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु मुरात फिरऔन इज़ क़ालत रब्बि बुनली इंदक बैतन फिल जन्ना व नज्जनी मिन फिरऔन व अमलिही व नज्जनी मिनल कौमि ज़ालिमीन। मुर्स नबी घरवारी बाहि में, मुर्स काफर घरवारी मर्दी कंहिंजी हली। अब ॻाल्हायो कंहिंजी भी मर्दी न हलंदी आहे, मर्दी अल्लाह जी हलंदी आहे। अक़ीदो तौहीद वारो कयो, हिन क़ुरान सां ताल्लुक़ रखो। कैसा कैसा ताल्लुक़? पुठी खुद ॾियण पाक क़ुरान खे मुनासिब न थी कंहिं मुसलमान खे। जागो था हाणे क़ुरान खे पुठी आहे या कोन्हे? बाज़ारियूं भरियूं पयूं, मस्जिदूं खाली। जाडो काडो मस्जिद में कुरान पिया आहिनि, पर बैटरी वही गंदकोड़ जा वाणिया खणंदा आहिनि पंहिंजी मस्जिद में। भील बागड़ी कोली मारे जा पुठी खुद ॾियण पाक क़ुरान खे मुनासिब न थी कंहिं मुसलमान खे। चेतुर से झलाई चोरन जी नानी भी तू, शराबी कबाबी ऐं ज़ानी भी तू, ऐं वायदे जो कूड़ो कुरानी भी तू, ऐं वायदे जो कूड़ो कुरानी भी तू। थो घट वध चवे आलिमन शान खे, पुठी खुद ॾियण पाक क़ुरान खे मुनासिब न थी कंहिं मुसलमान खे। चेतो जमीयत खे चढ़ंदे न किरंदे को गमो, खुदा लए लड़े थी खुदा जो कसम। काॾे वेंदी जे हाँ टाइम महल सां त पोइ ॾिसे हा मज़ा। छा चई? जमीयत खे चढ़ंदे न किरंदे को गम न पई बीहेसि सनी चे त वेहंदो त मथां कमु ख़राब करे, मुड़ंदो उहे कोन जे ॻाल्हाईंदो सिधो। जमीयत खे चढ़ंदे न किरंदे को गम, खुदा लए लड़े थी खुदा जो कसम। फतह ना फतह धणी जो अकम, ॾिसे थी न पैसे ऐं सामान खे। पुठी खुद ॾियण पाक क़ुरान खे मुनासिब न थी कंहिं मुसलमान खे। चेतो पखिन पोखी पोख पर पखी पाण हुया परदेसी, एड़ी घुली हीर जे पखी पकल पोख छड़े हलिया वया। चेतो परदेसी पखिन जा जरा केड़ा मण मुकाम, केता चन आधी रात जो के वञन सुबह शाम। जेके मिट्टीअ जा मेहमान से रही रहंदा केतरो। चेतो न झूनी थी ज़मीन न पोड़ो थियो सिज, इन ही मथा बिज के हारी दड़ हलिया वया। चेतो कॾहिं त
बगड़ा घोट कदे मढ़ मुकामन में वारी संदा कोटा डे अडबा केतरा बेटाई तो जवे नौनिया पोआयो राणे वटो रात लधी सू लतीफ जय डातर वटो रात को न पूछे थो जात जेके आया से अगी वया बेटाई तो जवे हेरे जे भाई जोगी थिया तरली खणी न रुल वेड़े वे वजूद के कर हेकड़ाई जो हुल तू पान आमुल छो तो बिने बिनो आगन खा चेतो दुनिया दौलत साणो न हलंदई मासी नानी रोंदी रड़ंदई दुनिया दौलत साणो न हलंदई मासी नानी रोंदी रड़ंदी हुते हकीकत दी का खुलंदी गाराणे में करनो नेठ त हिकड़िया मरणो ही धड़ धूड़ में धरणो